काछे में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग की बेध्यानी लापरवाही सबब 50 खां वधीक ॻोठनि में पीअण जे साफ़ पानी की फ़राहमी लाइ लागल आरओ प्लांट्स ऐं वाटर सप्लाई स्कीमूं मुकम्मल तौर नाकारा बणियल आहिनि। टंडो रहीम खान, खंदानी, छन्नी, सावड़ो, गाजी शाह, शाह हसन, नसीर ॻोठ, अली मुराद शाहानी, अलहदाद शाहानी, ख़ैर मोहम्मद मलुखानी, मुराद खान जमाली ऐं जुम्मो जमाली समेत केतिरनि ई ॻोठनि में खारे पानी खे मिठो करण लाइ लॻायल आरओ प्लांट कंहिं हिकु ॻोठ में बि फ़ाल न थी सघिया। वाटर सप्लाई स्कीमूं ऐं आरओ प्लांट्स नाकारा हुजण सबब काछेवासी मजबूरन धुबिन ऐं बरसात जो जमा थियल गंदो पानी पीअण ते मजबूर बणियल आहिनि। गंदो ऐं सिहत लाइ हानिकार पानी पीअण सबब केतिरनि ई ॻोठनि जा सवे माण्हू पेट समेत हेपेटाइटिस चमड़ी ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। पीअण जे साफ़ पानी जो एॾो वॾो बहिरान हुजण बावजूद पब्लिक हेल्थ पारां काछे में गैर फ़ाल ऐं नाकारा बणियल स्कीमनि जी बहाली लाइ को बि तहरुक नाहे वरितो वियो।